जी नाज़रीन, घोसपुर मां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर भरिसां कचे जे दुरानी मर थाणे जे इलाइक़े ॻोठ अज़ीम चाचड़ भरिसां जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार ॿीहर कर खंयो आहे। हिक धुर तरफ़ां ॿी धुर जी ॿेड़ी में वेठल माण्हुनि मथां सिधी फायरिंग, ॿेड़ी कल्ती थी पई। ॿिन्ही धुरनि जे हथियारबंदनि तरफ़ां हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। ॿिन्ही धुरनि जा 3 ॼणा नूरदीन जागीरानी, सरफराज जागीरानी ऐं मुसमात तोय जागीरानी मारिजी वई आहे। 5 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत केतिरनि ई माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला पुण आहिनि। हलंदड़ झेड़े में हिन वक़्त ताईं ॿिन्हिनि धुरनि जा 6 माण्हू मारिजी चुका आहिनि। जी नाज़रीन, अवां सां घोसपुर मां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। जागीरानी बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे तकरार ॿीहर कर खंयो आहे। धुरनि जी फायरिंग में हिक औरत समेत 3 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त 5 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।